अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडियो न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़ खिपरो मां ख़बर शामिल कयूं था। हाजी जाफ़र बोज़दार जी खिपरो में हाशू फाउंडेशन जे माली सहकार सां आर्टिस्ट फाउंडेशन पारां माज़ूर माण्हुनि में खाद खुराक जो सामान विरायो। कोरोना वायरस सबबि पैदा थियल मुआशी बहिराण वारी सूरत हाल में सभ खां वधीक मुतासिर थींदड़ माज़ूर माण्हुनि में हाशू फाउंडेशन जे सहकार सां आर्टिस्ट फाउंडेशन तरफ़ां खिपरो जे 115 माज़ूर माण्हुनि में खाद खुराक जो सामान विरायो। जिते आर्टिस्ट फाउंडेशन जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शहज़ादे मलक ॿुधायो त असां कोरोना वायरस जे करे मुतासिर थींदड़ माण्हुनि जी मदद करे रहिया आहियूं। असां न सिर्फ़ राशन विराए रहिया आहियूं पर उन सां गॾु असां माण्हुनि खे कोरोना खां बचाइण जूं एहतियाती तदबीरूं पिणु ॿुधाए रहिया आहियूं। असां राशन जे हर कटे में हिकु अदद बुनियादी एहतियाती तदबीरुनि जो इश्तिहार बि विझी रहिया आहियूं त जीअं माण्हू बाख़बर आहिनि एहतियात कनि। उन मौक़े ते शहज़ादो मलक वधीक चयो त हुकूमत खे घुर्जे त हिन कोरोना वायरस जे वबा दौरान मुतासिर थींदड़ ख़ानदाननि जी भरपूर मदद कई वञे त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूनी ऐं एहतियात सां गुज़ारे सघनि। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।